ॾहरकी में पसंद जो परणो कंदड़ नारी जो मुड़ुस समेत माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज। चाचनि ज़बरदस्ती अगवा करे ॿिए हंधि परणाइण जी कोशिश कई आहे। वझ वठी मुड़ुस वटि पहुती आहियां, नारी जो माइटनि मथां इल्ज़ाम। 6 महीना अॻु पसंद जो परणो कंदड़ जोड़ी नौजवान ख़ावंद बख़्श मलिक ऐं ज़ुबैदा मलिक एहतिजाज कंदे चयो आहे त पसंद जी शादी करण बाद संदन माइट सख़्त नाराज़ आहिनि ऐं खेनि क़त्ल करणु चाहिनि था। नारी ज़ुबैदा मलिक इल्ज़ाम हणंदे चयो त नौजवान ख़ावंद बख़्श मलिक सां पसंद जी शादी करण बाद संदसि माइट वालिद अहमद मलिक, चाचे अब्दुल सत्तार, अब्दुल जब्बार ऐं वज़ीर अहमद घर ते हमलो करे खेसि ज़बरदस्ती अगवा कयो। हुन चयो त माइटनि घर में क़ैद करे खेसि ॿिए हंधि ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ हू वझ वठी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आहे। जॾहिं त नौजवान ख़ावंद बख़्श मलिक दाहींदे चयो त नारी जे माइटनि जरगे ज़रिए मथसि 5 लख रुपया ॾंड विधो आहे। ॾंड न ॾियण जी सूरत में खेनि क़त्ल करण जी फतवा ॾिनी वई आहे। हुन चयो त नारी जे माइटनि मां जान जो ख़तरो आहे, उन लाइ तहफुज़ ॾेई हयाती बचाई वञे। लाला कादिर भुट्टो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ॾहरकी।